अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी न्यूज़ में वाक़े भली कार माहिया फराशा। सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त असां सभ खां पहिरीं ईरान खे ख़त्म करणु चाहियूं था त ईंदड़ नई क़यादत इसराइल ऐं अमेरिका खे धमकियूं ॾियण जी जुरत न करे सघे। अमरीकी सदर जो मुज्तबा खामनाए खे ईरान जो नओं सरबराह क़बूलण खां इनकार। चयाई मुज्तबा पंहिंजे वालिद जे पॉलिसी जारी रखंदो, उन करे इहो क़बूल नाहे। ईरान जा 30 बहरी जहाज़ समुंड में मोड़िया विया आहिनि। ईरानी हमलनि में 90% घटिताई आहे। हर कलाक में ईरान जे मीज़ाइलनि ऐं ड्रोन्स जी सलाहियत ख़त्म करे रहिया आहियूं। ईरान जो जदीद मीज़ाइलनि सां तिल एबिट ते हमलो। रूसी मीडिया मूजिबि ईरान हिक ई वक़्तु इसराइल मथां केतिरनि ई मीज़ाइलनि ऐं ड्रोन सां हमलो कयो। ईरानी ड्रोन जो ख़लीज अमान में अमरीकी तैयारा बरदार जहाज़ अब्राहम लिंकन ते हमलो। रूसी मीडिया मूजिबि ईरानी हमले बाद अमरीकी तैयारा बरदार जहाज़ अब्राहम लिंकन ख़लीज निकिरी परे हलियो वियो। पाकिस्तान इनकलाब चयो आहे त ही हथियारनि जो मामूली हिसो ॿाहिरि कढियो आहे। जल्द अहिड़ा हथियार ॿाहिरि कढंदासीं जेके अॻु में कंहिं बि न ॾिठा हूंदा।